नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे बिटशा में ख़बर ॾींदा हलूं त असग़रيه स्टूडेंट आर्गनइज़ेशन पाकिस्तान तरफान ثقافتي مرڪز बिटशा में ॿाونجاهون ساليانو اسلام पैगाम वहदत जे उनवान तहत कयो पियो वञे, जेको 3 ॾींहं जारी रहियो आहे, जंहिंमें 5 वक्ती निमाज़ बाद जमायत दुआ कहमील अलामा सज्जाद हुसैन जवादी पढ़ाइण फरमाई। स्टडी सर्कल मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते कया विया। हाज़रात मुबासो थियो। उलमा, मुफ़्तिरनि ऐं दानिशरनि जा इख़लाक़ी, सियासी, समाजी, फ़क़ी ऐं नज़रियाती खिताब कया विया, जंहिंमें अलामा सैयद इक़बाल ज़ैदी, अलामा रज़ा मोहम्मद सईदी, अलामा इरफानी, अलामा मौला बख्श हालाई, अलामा सी इरशाद हुसैन नकवी ऐं ॿियनि उलमा इकराम, दानिश्वर, मुफ़क्किरनि जिन खिताब करण फरमायो। यादि रहे त कन्वेंशन में हालात, हाज़िरियत, बहस, मुबासा कया विया। तैलीमी कॉन्फ्रेंस जो एहतमाम कयो वियो। तंज़ीम जे मुख़्तलिफ़ प्रोजेक्टनि तरफ़ां, जंहिंमें दीनी किताबनि जा स्टॉल, शुरा जे तबे इमदाद लाइ सीनियर डॉक्टरनि, मरीज़नि खे सुठे अंदाज़ में चकासी उन्हनि जो इलाज कयो वियो। मेडिकल कैंप लगाई वई ऐं ख़सूसी स्टॉल अहल बैत स्कूल प्रोजेक्ट तरफ़ां शागिर्दनि तरफ़ां मॉडल्स ठाहे उन्हनि जा स्टॉल पिण लगाया विया आहिनि। आख़िरी ॾींहं ते इमाम ज़ैनुल आबिदीन जे उनवान तहत सेमिनार करायो वियो ऐं साल 2022 जा मरकज़ी उहिदेदार चूंडिया विया आहिनि, जंहिंमें बिरादर शकलेन जाफ़री खे साल 2022 लाइ मरकज़ी सदर चूंडियो वियो ऐं हिननि खां अलामा रज़ा मोहम्मद सईदी हलफ़ खणायो। सॼे साल में बहितरीन कमु कंदड़ असगरी जवाननि में शील्डूं विरायूं वयूं। भिट धणी जी नगरी में हर तरफ़ इंतहाई मज़हब, इख़लाक़ी, इनकलाबी जवाननि जा हुजूम नज़र पे आया। ईअं पे लॻो त ॼण को इनकलाब अचण वारो आहे। कन्वेंशन में बिरादर सजाद असगरी, बिरादर अब्दुल रशीद, बिरादर इरशाद हुसैनी ऐं ॿियनि नातूं, कसीदा ऐं इनकलाबी तराना पढ़ी इनकलाबी माहौल बर्पा करे छॾियो। प्रोग्राम जो इख्तिताम दुआए खैर सां कयो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।